भाग भला थी दिलदार जे जमानत थी वही तुझी न तो तुझे दिमाग में जी हवा है न उहा कढी छॾा आई। बहरहाल मुझो एक मशवरो अथई ता वनी तो शराफत सां रह जाए। तू छा हवा कर दे सूबेदार साहब तुझी त पंहिंजी बि पतलूं ढिली थी वई अथई। कोर्ट जो लेटर ॾिसी बाक़ी रही ॻाल्हि शराफत जी त पोइ पंहिंजे जेल जा दरवाजा खुलिया रखजांइ। छो त दिलदार तुंहिंजो ॿिनि टिनि ॾींहंनि में सरकारी महिमान थई। ही तुझी जागीर न है वती तो माण्हू मारींदो। हींअर तुंहिंजे खिलाफ़ मूं वटि का FIR आई त फुल फिराई करे छॾींदो साईं। सूबेदार दिलदार त दिल न त मौत जी मंज़िल मूंखे बि उन ॾींहं जो बेसब्री सां इंतज़ारु रहंदो। अचला